अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 1 जून 2026 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। पंजाब पारां सिंध जे हिसे ते धाड़ो, लिंक कैनाल बंदि न थिया, सिंध में पाणी जी खोट 29% थी वई। कोटड़ी में अफ़गाननि जो पोरे जे घर ते हमिलो, संदसि मासूम धीउ ऐं पुट खे अगवा करे तशदुद जो निशानो बणाए वियो। SUP जे सदर सैयद ज़ैन शाह ऐं GA सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो पारां इंतिहा पसंदीअ जी मज़मत, ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। हैदराबाद में क़ौमी कारकुन यासिर चांडियो जी बाज़ियाबी लाइ एहतजाज। STP पारां सईद मेमन जी बाज़ियाबी लाइ तहरीक जो ऐलान। ईरान जंग जे ख़ात्मे लाइ ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी। अमेरिका ऐं ईरान हतमी नतीजे ते न पहुता। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां लंडन में हादसे सबबि फ़ौत थी वियल सैयद मारूफ़ शाह जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार। बलूचिस्तान जे क़ौमी शाहराहनि ते विढ़ाकनि जो कंट्रोल, पुलिस चौकी ते बि कब्ज़ो कयो वियो। डॉक्टर फ़हमीदा लगारी जे आपघात जा उस्ताद ऐं VC ज़िम्मेवार करार। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंध में पाणी जी लगातार खोट बरक़रार रहे। इरसा तरफ़ां सिंध सां मुबैना गैर मुनसिफ़ाणे रवैये जे ख़िलाफ़ सिंध हुकूमत तरफ़ां एहतजाज करण बावजूदि सिंध खे पाणी जो हिसो न मिली सघियो आहे। जॾहिं त पंजाब पारां लिंक कैनाल बंदि नाहिनि कया विया, जंहिंजे करे सिंध में पाणी जी खोट 29% थी वई आहे। सिंध सरकार पारां जंहिं सतह ते आवाज़ उथारणु घुरिजे उन सतह ताईं आवाज़ नाहे उथारियो वियो। गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां सिंध में 22% पाणी जी खोट हुई, जॾहिं त गुड्डू बैराज ऐं कोटड़ी बैराज वटि पाणी जी खोट वधी 29% ताईं पहुची वई आहे। सिंध जे हिसे जे पाणी में गैर मुनसिफ़ाणी विरछ न रुॻो ज़रई शोबे खे मुतासिर करे रही आहे, पर कराची जहिड़े मुल्क जे मुआशी मर्कज़ जे लाइ बि संगीन ख़तरा पैदा करे रही आहे। कराची खे पाणी जी फ़राहमी जो बुनियादी दारोमदार सिंधू नदी ते आहे। पाणीअ वारे मामले ते सिंध सां लगातार नाइंसाफ़ियूं थी रहियूं आहिनि। 1991 वारे पाणी मुआदे तहत सिंध जे हक़नि जो मुकमिल तहफ़ुज़ यक़ीनी बणाइणु हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे, पर हुकूमत पंहिंजी ज़िम्मेवारी निभाइण लाइ तयार ई नाहे। जॾहिं त नामियारे लेखक ऐं पाणी मामले जे माहिर नसीर मेमन चयो आहे त गुड्डू बैराज वटि 80,000 क्यूसेक जो वहिकिरो आहे। पाणी ठाह जे ॾहाके वारे जदवल मूजिबि पाणी सिंध जो हिसो 98,700 क्यूसेक ऐं बलूचिस्तान जो 7,600 क्यूसेक बीहंदो। उन हिसाब सां गुड्डू वटि 1,06,300 क्यूसेक पाणी पहुचणु घुरिजे, पर उन जे उबतड़ हू वहिकिरो 80,000 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। इरसा वारा चवनि था त अप्रैल में सिंध खे वाधू पाणी मिलियो हो, उहो हिसाब पूरो पिया कयूं। इरसा वारा इहो नथा ॿुधाइनि त उहो पाणी तरबेला मां न मिलियो हो, पर काबिल दरिया जे छोड़ वारे भर पासे में सुठा मींहं वसण करे सिंध ॾांहुं आयो हो। सिंध खे चोथों हिसो पाणी घटि मिलण वारे वक़्त में चिश्मा, जहलम ऐं तौसा पंजनद लिंक कैनाल में लॻभॻि 23,000 क्यूसेक पाणी वहायो पियो वञे, जेका सिंध सां सरासर नाइंसाफ़ी आहे। लिंक कैनाल सिर्फ़ बरसातनि दौरान खोलणा आहिनि, पर उन मामले ते हुकूमत अमल करण लाइ तयारु नाहे। SUP जे सदर सैयद ज़ैन शाह चयो आहे त दुनिया में इंतिहा पसंदी हमेशह तबाही आंदी आहे, जंहिं सबबि जंगियूं पिणु लॻियूं आहिनि। लाड़काणो वाक़ियो मज़मत जोॻो आहे। सकरनि में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ज़ैन शाह चयो त सिंध हमेशह इंसानियत ऐं एकता जो पैगाम ॾिनो आहे। सिंध जी क़ौमी तहरीक ऐं क़ौमी शऊर खे चिथण लाइ मज़हबी इंतिहा पसंदी खे हथी ॾिनी पई वञे। ज़ैन शाह चयो त वेझे माज़ी में पाणी वारी तहरीक दौरान ॿिया मसइला उथारिया विया त जीअं सिंध में क़ौमी तहरीक
ऐं पाणी तहरीक ख़तमु थिए, पर सिंध जे माण्हुनि उन्हनि हथ ठोकियल मसइलनि खे रद्द कयो। ज़ैन शाह चयो त असांखे दुनिया सां गॾु रहण लाइ मुहज़िब तरीक़ो इख़्तियार करणो पवंदो। हुकूमत खां घुर कयूं था त छुड़वागनि खे रसो ॿधो वञे। सिंध हुकूमत इनफ़रादी हिरासमेंट जो केस दाख़िल करे एक्शन खणी उलमा इकराम जो तबलीग करणु बहितर अमल आहे, पर नुक़्ते नज़र खां आगाह कयो। उन बुनियाद ते मुक़ाबला करे हमला करण जी मज़मत कयूं था। तव्हांखे नज़रिया नथा वणनि, असांखे बि खोड़ शयूं नथियूं वणनि, पर असांखे गॾु हलणो आहे। मुल्क में आइन आहे ऐं कानून बि आहे। एतिराम अंदरि रहंदे, इख़्लाक़ियात अंदरि रहंदे पंहिंजो पंहिंजो कमु कंदा रहो। जॾहिं बि गॾियल मुफ़ादनि जी ॻाल्हि हुजे त असां गॾिजी हलूं ऐं माण्हुनि खे हक़ीक़ी मसइलनि खां आगाह करे सघूं। हुन चयो त अॼु बि सिंध खे ख़तरा आहिनि। PPA नवाज़ लीग मुल्क में तबाही आंदी आहे। पीपल्स पार्टी माज़ी में बि सौदा कया आहिनि। असां पंहिंजो दरिया, ज़मीन ऐं समुंड समेत सिंध जा वसीला बचायूं। अचो त सभु गॾिजी सिंध ऐं सिंध जे माण्हुनि खे बचायूं। सैयद ज़ैन शाह वधीक चयो था हुजे उन तबाही आंदी आहे, उन चङाई कान आंदी आहे। उन करे दुनिया में गॾु रहण लाइ असांखे मौज़ूब तरीक़ा इस्तेमालु करणा पवंदा ऐं सॼे मुल्क जे अंदरि जेके या असांजे इलाइक़े में जेका माज़ीअ में 30-40 साल जंगियूं लॻियूं आहिनि, इन सभु इहा इंतिहा पसंदी आहे। हाणे इहा सिंध जे पुरम इलाइक़ो जंहिंजो हिकिड़ो इंसानियत जो हिकिड़ो पैगाम आहे ऐं ॿधीअ जो पैगाम आहे। सिंध में वटि सॼी दुनिया लाइ मैसेज आहे, असां इहो चवणु हूंदो। उन में जहिड़ा इन जे मुक़ाबले मज़मत असांजी मज़मत कंदे घुर था करियूं आलिमनि खे त इहे छुड़वाग जेके आहिनि इन्हनि खे रसे सां ॿधी रखनि ऐं हुकूमत ते इहो लाज़िम आहे, सिंध हुकूमत ते लाज़िम आहे त इनफ़रादी हिरासमेंट जो केस दाख़िल करे उन ते एक्शन खणनि। बाक़ी आलिमनि खे बि चवंदासूं त तबलीग करणु, पंहिंजे नुक़्ता नज़र खां हलणु पोइ ठीकु आहे, पर उन बुनियाद ते पाण में मुक़ाबला करणु ऐं हमलावर थियणु, वतन दोस्त सियासत ते हमला करणु, असीं इन जी मज़मत था कयूं। त तव्हांखे नज़रिया नथा वणनि, असांखे बि थी सघे थो खोड़ शयूं तरीक़ेकार न वणंदो हुजे, पर उन में गॾिजी कीअं थो हली सघिजे। मुल्क जे अंदरि आइन उन में उन जे ऐं कानून जी एतिराम जे अंदरि रहंदे ऐं इख़्लाक़ियात जे अंदरि रहंदे पंहिंजो पंहिंजो कमु कंदा रहूं ऐं जेके गॾियल मफ़ाद हुजनि उन ते गॾिजी हलूं त जीअं माण्हुनि खे हक़ीक़ी मसइलनि ॾे वधाए सघिजे। छो त माज़ीअ में बि पाणीअ जो जॾहिं मामिलो थियो तॾहिं इहो थियो वञी जो उन वक़्तु मज़हबी मुनाफ़रत जे बुनियाद ते वठी एतिरी तेज़ी विधी वई त सिंध में क़ौमी तहरीक पाणी जी तहरीक ख़तमु थिए ऐं हेॾां ॿिया मसइला फिरोई मसइला थियनि, पर उहा सिंध जे माण्हुनि नाकाम कई। जीअं सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो पिणु लाड़काणे वाक़े जी मज़मत कंदे इंतिहा पसंदी पखेड़ींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। रियाज़ चांडियो चयो आहे त सिंध मज़हबी रवादारी रखंदड़ ख़ितो आहे। हिते मज़हबी इंतिहा पसंदी कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। मज़हबी इंतिहा पसंदी पखेड़ींदड़नि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। जीअं सिंध क़ौमी पार्टीअ जे चेयरमैन नवाज़ ख़ान ज़ंवर पिणु मज़हबी इंतिहा पसंदी जी मज़मत कंदे चयो आहे त सिंध खे पंजाब जे फितने जे वर न चाढ़ियो वञे। नवाज़ ख़ान ज़ंवर जो वधीक चवणु हो त तारीख़ में जीअं पलीलो साहब चवंदो त मज़हब अक़ीदनि जा आलमी निज़ाम आहिनि, अक़ीदनि जा निज़ाम आहिनि। असीं बि ईअं था सम्झूं त मज़हब अक़ीदनि जो हिकिड़ो मरबूत निज़ाम आहिनि ऐं दुनिया जे अंदरि हिकिड़ा आलमगीर मज़हब आहिनि, माण्हू उन्हनि जा मञींदड़ आहिनि ऐं यकीनन जीअं ॿियनि माण्हुनि जा मज़हब आहिनि, हर माण्हू को न को मज़हबी अक़ीदो रखे थो। आउं बि रखां थो, अवां बि रखो था ऐं काफ़ी वक़्त खां ईअं आहे त माण्हू पंहिंजे मज़हबी अक़ीदनि ते नथा ॻाल्हाइनि या तमामु घटि ॻाल्हाईंदा आहिनि या उनखे लिकाइण जी कोशिशि बि कंदा आहिनि। अहिड़ा माण्हू बि आहिनि या रुॻो पाण खे सही सम्झंदा आहिनि, ॿियनि सभिनी अक़ीदनि ऐं मज़हबनि खे ग़लति सम्झंदा आहिनि। आउं इन्हनि माण्हुनि मां कोन आहियां। आउं इनखे
हिकिड़ो चङो अमल सम्झंदो आहियां, चङी ॻाल्हि सम्झंदो आहियां त समूरनि मज़हबनि जो एतिराम कजे। आउं मुस्लमान आहियां, हिन में को बि फ़र्क़ु कोन्हे, को बि शक कोन्हे। साॻिए वक़्तु आउं दुनिया जे ॿियनि मज़हबनि खे मञींदड़ माण्हुनि खे बि एतिराम जी नज़र सां ॾिसां थो ऐं सम्झां थो त कंहिं बि अक़ीदे जे आधार ते माण्हुनि खां उन्हनि जा मज़हबी अक़ीदा जेके आहिनि उन्हनि जे हवाले सां हक़ जेको आहे उहो फुरे नथो सम्झे। मिसाल तौरु दुनिया तमामु घणनि मज़हबनि में विरहायल आहे, जंहिंमें कुझु आलमगीर मज़हब आहिनि, 4 वॾा आलमगीर मज़हब आहिनि, पर पाण समूरनि मज़हबनि जो एतिराम था करियूं, पाण क़ौमी बुनियादनि ते था सोचूं। अॼु दुनिया क़ौमी बुनियादनि ते सोचे थी, मज़हबी बुनियादनि ते नथी सोचे। दुनिया क़ौमी मफ़ादनि जे नुक़्ते निगाह खां सोचे थी, मज़हबी जेका तफ़रीक़ आहे उन हवाले सां उहा नथी सोचे। दुनिया जे अंदरि जेके अॼुकल्ह जंगियूं आहिनि, जेके इख़्तिलाफ़ आहिनि, जेके टकराव आहिनि, उहे सभु क़ौमनि जे इज्तिमाही क़ौमी मफ़ादनि ते बीठा आहिनि, मुल्की मफ़ादनि ते बीठा आहिनि, उहे नज़रियाती ऐं मज़हबी मफ़ादनि ते न आहिनि बीठा। त पहिरीं ॻाल्हि इहा आहे त सिंधियुनि खे बि हिकु क़ौम वांगुरु सोचण जी ज़रूरत आहे। उनमें मुख़्तलिफ़ मज़हब आहिनि, उनमें मुख़्तलिफ़ जेके आहिनि से फ़िरक़ा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ अक़ीदा आहिनि। उन्हनि सभिनी अक़ीदनि जे लाइ असां एतिराम था करियूं। असां सिंध खे हिकिड़ी क़ौम तौर ते था ॾिसूं। कोटड़ी में अफ़गानी पठाण जी हिकु सिंधी पोरियत जे घर ते चढ़ाई। पोरियत जी 5 वरनि जी न्याणी पुट खे अगवा करे ख़ानगी जॻह में वाड़े बदतरीन तशदुद जो निशानो बणायो वियो। सीनियर सहाफ़ी यूसुफ सारंग मूजिबि कोटड़ी वारे इलाइक़े मां पठाणनि जी का औरत घरां निकिरी वई। अफ़गाननि पंहिंजी माई खे भॼाइण जो इल्ज़ाम हिकु सिंधी पोरियत ते मड़ियो। हथियार खणी कानून जी बदतरीन लताड़ कंदे पोरियत जे घर ते चढ़ाई करे संस मासूम 5 वरनि जी न्याणी पुट खे घरां अगवा कयो वियो। कोटड़ी साइट में अफ़गानी पठाणनि ख़ुदा जी बस्ती वारे इलाइक़े में पोरियत जे घर ते चढ़ाई कई। संस नौजवान पुट ख़मीसो लाशारी ऐं मासूम ॿारड़ी खे अगवा करे बदतरीन तशदुद जो निशानो बणायो वियो। कानून जी सरेआम अहिड़ी लताड़ बावजूदि इख़्तियारनि नोटिस न वरितो, जॾहिं त मासूम न्याणी खे ज़ख़्मी हालत में बाज़ियाब करायो वियो। तशदुद जो निशानो बणियल मासूम न्याणी दाहींदी रही। इलाइक़े वासियुनि पारां DIG हैदराबाद ऐं SSP जामशोरो खां फ़ौरी तौर ते अफ़गाननि ख़िलाफ़ कार्रवाई करण जो मुतालबो कयो। उन मौक़े ते वारसनि ॿुधायो त असांजा लाचारी बिरादरी जा भाइर खमीसो खान लाचारी उनजे घर वटि असां हींअर मौजूदु बीठा आहियूं। जेको पठाणनि जी का छोकिरी अगवा थी वई, उन जे लाइ हिननि पापलांद हर शइ ॻाल्हि हिननि खे चई त बाबा असां वटि तव्हांजी छोकिरी कान्हे का, ऐं हरू भरू नाजाइज़ी करे अॼु सुबुह जो 8 बजे हिन जी नंढड़ी ऐं हिन जो छोकिरो नंढड़ो हुननि पंहिंजे घर में यरमाल कराए हुनखे हथ कड़ियूं हणी रसनि ऐं ज़ंजीरनि सां ॿधी घर में अंदरि बंदि करे विहारियो आहे। हींअर असां हुनखे छॾाइण जे लाइ विया आहियूं त असां सां बि बदतमीज़ी हुते वेहण लाइ तयारु आहिनि ऐं उते फायरिंग पई हले हुनजे घर जे मथां। अॻी धुर पठाणनि ज़रिए अफ़गानी पठाण मामलो हिन जी छोकिरी खे अगवा थी वई पठाणनि जी, उहा अलाए केरु खणी वियो आहे ख़ुदा तो ॼाणे, असांखे का ख़बर कान्हे, असांजी बिरादरीनि खे कंहिंखे ख़बर नाहे। ऐं हुननि इल्ज़ाम जे वक़्तु बाबा हिननि खे बाबा हीअ जॾहिं पापलान सभु शइ ॾियण लाइ तयारु आहिनि त तव्हां हुनजी वरी इंक्वायरी कबी आहे। इंक्वायरी को सबूत हुजे, हिन वटि को प्रूफ हुजे, उन ते का कमु कनि, पोइ बि हिकिड़ी जाइज़ ॻाल्हि आहे। को प्रूफ न आहे, को सबूत न आहे, नाइजाइज़ी करे सुबुह जो 8 वॻे खां वठी असांजी नंढड़ो छोकिरो ऐं छोकिरी हिकिड़ी अगवा करे हुननि पंहिंजे घर में यरमाल करे बंदि कया आहिनि। पुलिस हींअर मौजूदु आहे, हुते पहुची वई आहे, पर अञा को बि रदअमल ज़ाहिर न थियो आहे। जबरी तौर खंभे गुम कयल यासिर चांडियो जी आज़ादी लाइ वारसनि पारां हैदराबाद में एहतिजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई वई। नसीम नगर चौक कासिमाबाद ते 24 कलाकनि जी बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वई आहे। एहतिजाजी कैंप ते सियासी समाजी अॻवान पहुची एहतिजाज में शिरकत कई। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते यासिर समेत समूरनि खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो वञे। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां सैयद मारूफ़ अली शाह जे ओचिते लाॾाणे ते ॾुख जो इज़हार कयो वियो आहे। 28 मई 2026 जी सुबुह सवेर लंडन में पेश आयल अलमनाक रोड हादसे में सैयद मारूफ़ अली शाह हयाती वञाए वेठो हो।
वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां जारी कयल ताज़ियती बयान में चयो वियो आहे त 34 वरनि जी उमिरि में संदसि विछोड़ो ख़ानदान दोस्तनि ऐं साणस मुहबत कंदड़ सभिनी माण्हुनि लाइ हिकु वॾो सदमो आहे। मरहूम पंहिंजे पुठियां अणमिट यादूं ऐं ॾुख में वरतल ख़ानदान छॾे वियो आहे। सैयद मारूफ अली शाह डॉक्टर गुल मुनीर जा नाठी हुआ, जेके वर्ल्ड सिंधी कांग्रेस जा पुराणा साथी ऐं हिमायती तौरु सुञाता वञनि था। तनज़ीम पंहिंजे बयान में डॉक्टर गुल मुनीर विस्तड़े ऐं सोगवार ख़ानदान सां गहरे ॾुख जो इज़हार कयो आहे। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलिजे पार्टीअ जे सीनियर अॻवान साईं मोहम्मद उस्मान समो जे विछोड़े ते गहरे ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार कंदे चयो आहे त क़ौमी अवामी तहरीक उस्मान समो जे ॾुखोयल ख़ानदान सां हिन ग़म में बराबरि जी शरीक आहे। उस्मान समो मुशरफ जे कारे दौर में कालाबाग डैम ख़िलाफ़ जदोजहद में इंतहाई अहम किरदारु अदा कंदो रहियो। सिंधू दरिया ते धाड़े सिंध टोड़ण जी साज़िशनि, दहशतगर्दी ऐं करप्शन समेत सिंध दुश्मन ऐं अदलिया जी आज़ादी वारनि तहरीकनि ऐं जदोजहदनि में अॻुवाणी वारो किरदारु अदा कयाई। संदसि विछोड़ो पार्टी लाइ वॾो नुक़सानु आहे। हुन जे ख़िदमतनि खे सदाईं यादि रखियो वेंदो। अवामी तहरीक पारां बरख़्स सियासतदान रसूल बख्श पलिजे जी वरसी जे जलसे जूं तयारियूं हलंदड़ आहिनि, जॾहिं त मुख़्तलिफ़ अॻवान सां मुलाक़ातूं करे दावतूं पिणु ॾिनियूं वियूं। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे सेक्रेटरी जनरल इमदाद काज़ी ऐं अवामी वर्कर्स पार्टीअ जे सेक्रेटरी जनरल कामरेड बख्शल थले सां धारदार मुलाक़ातूं करे शिरकत जी दावत ॾिनी वई। उन मौक़े ते एडवोकेट वसंत थरी चयो त जमहूरी क़ुवतनि, तरक़ी पसंद धुरियनि ऐं अवाम दोस्त सियासी जमायतनि विच में गॾियल जदोजहद ऐं राब्ता वक़्त जी अहम ज़रूरत आहिनि। हुन चयो त सिंधू दरिया सिंध जे ज़मीननि, ॿेटनि ऐं वसीलनि जे तहफ़ुज़ लाइ अवामी मज़ाहिमत खे वधीक मुनज़म करणो पवंदो। कारपोरेट फार्मिंग ऐं डेमनि ऐं कैनालनि ख़िलाफ़ मुल्क जे खाबी धुर खे पंहिंजो तारीख़ी किरदारु निभाइणु घुरिजे। उन मौक़े ते कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे सेक्रेटरी जनरल इमदाद काज़ी चयो त कारपोरेट फार्मिंग जे नाले में ॿियलनि जे ज़मीननि ते बि कब्ज़ा कया पिया वञनि। मुल्क अॻु में ई माहौलियाती मसइलनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। मथां वरी ॿियलनि जे ज़मीननि ते कब्ज़ा करे ॿेला वॾे मुल्क ख़ुसूसन सिंध खे तबाह ऐं बर्बादु कयो पियो वञे। मुलाक़ात में अवामी तहरीक जे मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार, मरकज़ी अॻवान अब्दुल कादिर रांटो, एडवोकेट इस्माइल ख़ासके अली, काशिफ़ मल्लाह, नूर नबी पलीजो, सिंधी शागिर्द तहरीक जे मरकज़ी ऑर्गेनाइज़र एतज़ाज़ गांचे, अवामी तहरीक जे अॻवान डॉक्टर असलम परवेज़ उमराणी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अवामी तहरीक जे अॻवाननि कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे सेक्रेटरी जनरल इमदाद काज़ी खे जलसे में शिरकत जी दावत पिणु ॾिनी। सिंध तरक़ी पसंद पार्टीअ पारां सईद मेमण जी बाज़ियाबी लाइ एहतिजाजी तहरीक जो ऐलान कयो वियो आहे। सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जो इजलास वाइस चेयरमैन हैदर शाहणी जी सदारत हेठि हैदराबाद में थी गुज़रियो। इजलास में होत ख़ान गाॾेही, कादर चन्ना, डॉक्टर सुमार मंगरियो, आशिक़ सोलंगी, मोहम्मद अली अबड़ो, सरवाण मगसी ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में सियासी सूरतहाल ऐं बलूचिस्तान मां अगवा थियल पार्टी डिप्टी जनरल सेक्रेटरी डॉक्टर अब्दुल हमीद मेमण जे भाउ सईद मेमण जे अगवा ऐं संदसि बाज़ियाबी न थियण वारनि मामलनि जो जाइज़ो वरितो वियो। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त 1 जून यानी अॼु हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कई वेंदी। इजलास में सईद मेमण जी बाज़ियाबी लाइ एहतिजाजी तहरीक जो ऐलान पिणु कयो वियो। नवाब शाह, टंडे मोहम्मद ख़ान समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। घोटकी, हैदराबाद, बदीन, कराची, मटियारी, मीरपुर ख़ास ऐं ॿियनि ज़िलनि ऐं तालुक़नि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। बलूचिस्तान मां अगवा थियल STP जे मरकज़ी अॻवान डॉक्टर अब्दुल हमीद मेमण जे भाउ सईद अहमद मेमण जी बाज़ियाबी लाइ ठठे में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻवानी जलाल शाह, तारिक अमर अब्बासी, राजू कुरैशी, हकीम बिरोही, साहिब ॾिनो समो, नाथू ख़ान बिरोही, जमील समो ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते सईद मेमण जी फौरी बाज़ियाबी जो मुतालबो कयो वियो। बलूचिस्तान में आज़ादी पसंद
वेढ़ाकनि पारां क़ौमी शाहरान ते कब्ज़ो बरक़रार रहे, जॾहिं त क़ौमी शाहरान जो कंट्रोल वेढ़ाक हथियारबंद संभाले वेठल आहिनि, जॾहिं त बलूचिस्तान जे सामूंडी इलाइक़े जीवणी में पुलिस चेक पोस्ट ते हमिलो करे कब्ज़ो कयो वियो। हथियार ऐं सामान पिणु कब्ज़े में वरितो वियो, जॾहिं त ॿिए पासे खारान शहर में पिणु बम धमाकनि जा इतला आहिनि। अमेरिका ऐं ईरान विच में जंग जे ख़ात्मे लाइ ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे, जॾहिं त हिक ॿिए ॾे पैगाम पिणु मोकिलिया पिया वञनि, पर अञा ताईं ॻाल्हियूं हतमी नतीजे ताईं पहुची न सघियूं आहिनि। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त ईरान ऐं अमेरिका विच में जंग जे ख़ात्मे जे लाइ ॻाल्हियूं ऐं पैगामनि जो सिलसिलो जारी आहे। परॾेही वज़ीर पंहिंजे हिकु इंटरव्यू में चयो आहे त अञा ताईं हतमी नतीजे ते न पहुता आहियूं। ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर मोहम्मद बाकर चयो आहे त सिफ़ारत जे मैदान में मौजूदु सिपाहियुनि खे दुश्मन जे ॻाल्हियुनि ऐं वाइदनि ते को बि भरोसो नाहे। दुश्मन मुल्की इतिहाद खे कमज़ोर करे इंतशार पखेड़णु चाहे थो। जंग जे नए मरहले में फ़ौजी नाकामी जो बदिलो मुआशी दबाव ऐं मीडिया जे ज़रिए वठण जी कोशिशि कई पई वञे, पर इहो बि उन्हनि जो ग़लति ख़्यालु आहे, छो त ईरानी क़ौम हिन नाज़ुक वक़्त जी अहमियत सम्झे थी। हिन जदोजहद में फ़ौजी, सिफ़ारती, अवामी ख़िदमत जे तमामु मैदान में पंहिंजो किरदारु अदा करे रहिया आहियूं। फ़ौजी कामयाबियूं आवाम जी हिमायत सां हासिलु थींदियूं आहिनि। सिफ़ारतकारी जो मक़सदु सियासी ऐं क़ानूनी कामयाबियुनि में उन्हनि खे तब्दील करणु आहे, जॾहिं त अवामी ख़िदमत जो हदफ़ ऐं फ़तह वसीले माण्हुनि जा मसाइला हल करणु आहे। सेठारजा शहर जे हुसैनाबाद पाड़े मां मुबीना तौरु अगवा थी वियल 10हीं क्लास जी शागिर्दियाणी आसफ़ा धीअ मोहम्मद अरशद मुग़ल 4 महीना गुज़री वञण बावजूदि बाज़ियाब थी न आहे सघी। संदसि बाज़ियाबी लाइ सेठारजा में जस्कम आरिसर ऐं सिविल सोसाइटी जे कारकुननि पारां एहतजाज जारी रखियो वियो। जस्कम आरिसर जे ज़िले नायब सदर डॉक्टर नज़ीर अहमद खोखर, नीगरी जे पीउ मोहम्मद अरशद मुग़ल, भाउ जुनैद मुग़ल, JUI जे सूबाई अॻुवाण मौलाना अब्दुल क़दीर लुंड, मक़सूद जाकिराणी, हाफ़िज़ सनाउल्लाह जुणेजो ऐं निगरीअ जी अमड़ तोड़े ॿियनि माइटनि एहतजाज में शिरकत कई, जॾहिं त पंजे ॾींहुं बि कंहिं रियासती इदारे जे अमलदार तोड़े तक जे चूंडियल नुमाइंदनि पारां एहतजाज कंदड़नि जी सार न लधी वई। उन मौक़े ते अॻुवाणनि ऐं वारसनि चयो त न्याणी खे अगवा थिए 4 महीना गुज़री विया आहिनि, पर अफ़सोस त पुलिस नारी खे बाज़ियाब कराइण बदिरां मुसलसिल एहतजाज ऐं धरणनि लॻाइण ते सखणा दिलासा ॾिए थी, जॾहिं त अमली तौरु का बि कार्रवाई न पई कई वञे। हुननि वॾे वज़ीर, सिंध जे घर वज़ीर ऐं ॿियनि इख़्तियारनि खां मुतालबो कयो त न्याणी आसफ़ा जे मामले जो नोटिस वठी फ़ौरी तौरु खेसि बाज़ियाब कराए वारसनि ऐं इलाइक़े वासियुनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। मीरपुर ख़ास जी निजी यूनिवर्सिटी ऐं उन सां लाॻापियल मोहम्मदी मेडिकल कॉलेज में हिरासमेंट बाद आपघात कंदड़ फ़हमीदा लगारी केस जी जाच लाइ IG सिंध पारां जोड़ियल टीम पंहिंजी शुरूआती रिपोर्ट पधरी करे छॾी आहे। रिपोर्ट में फ़हमीदा जी ख़ुदकशी जो कारण बणिजण वारनि मामलनि जो ज़िम्मेवार यूनिवर्सिटी अंदरि पढ़ाईंदड़ आबिद लगारी ऐं यूनिवर्सिटी जे हाणोके वाइस चांसलर ऐं मोहम्मदी मेडिकल कॉलेज जे प्रिंसिपल ज़फ़र तनवीर खे क़रार ॾिनो वियो आहे। प्रिंसिपल ज़फ़र तनवीर जी घरवारी प्रोफेसर फरज़ाना ऐं ॿिनि शागिर्दनि अब्दुल्ला ऐं अब्दुर्रहमान खे इल्ज़ामनि खां आजो क़रार ॾिनो आहे। जांच टीम रिपोर्ट जारी कई आहे, जंहिंमें ॼाणायो वियो आहे त फ़हमीदा लगारी केस में जवाबदार ॼाणायल आबिद लगारी प्रोफेसर हो, बाक़ी असल में हू हिकु प्राइमरी उस्ताद आहे। रिपोर्ट मूजिबि संसर रविया अहिड़ा हुआ जिन सां फ़हमीदा लगारी हिरासिल हूंदी हुई। फ़हमीदा जे वारसनि पारां फ़राहम कयल वॉइस रिकॉर्डिंग में आबिद लगारी जो रवैयो धमकी आवीज़ लॻे थो। रिपोर्ट मूजिबि वारसनि इहे पिणु शाहिदियूं फ़राहम कयूं आहिनि त आबिद लगारी पारां बार बार पैसनि जी घुर करण सबबि फ़हमीदा परेशान हूंदी हुई ऐं खेसि डपु हो त जेकॾहिं हू इनकार या मज़ाहिमत कंदी त संदसि तालीमी कैरियर दाव ते लॻी सघे थो। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त जांच दौरान वरितल केतिरनि ई बयाननि मां इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त आबिद लगारी
उन्हनि शागिर्दनि खे निशानो बणायो हो जिन खे हू तालीमी तौरु कमज़ोर, नफ़सियाती तौरु गैर मुस्तहकम, जज़्बाती तौरु नाज़ुक या पंहिंजी तालीमी कारकर्दगी बाबति फ़िक्रमंद सम्झंदो हो। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त शाहिदनि मां इहो इशारो बि मिले थो त आबिद लगारी उन्हनि कमज़ोरियुनि मां फ़ाइदो वठंदे नाजाइज़ असर रसूख़ या ज़ाती दॿाउ इस्तेमालु कंदो रहियो। केतिरनि ई मामलनि में मदद ऐं ताउन बहाने या त माली फ़ाइदा हासिलु करण जी कोशिशि कंदो हो या वरी शागिर्दनि ते ज़ाती दोस्ती रखण लाइ दॿाउ विझंदो हो। फ़हमीदा जे वारसनि पारां फ़राहम कयल वॉइस नोट में आबिद लगारी पंहिंजे पाण खे हिकु अहिड़ो शख़्स ज़ाहिर करे रहियो आहे जंहिंजा वास्ता लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंस सां हुआ, जितां हू शागिर्दनि खे पास या फेल कराए सघियो थे। आबिद लगारी बाबति रिपोर्ट में वधीक ॼाणायो वियो आहे त प्राइमरी टीचर हुअण बावजूदि हुन कूड़ी प्रोपेगेंडा करे पाण खे फार्माकोलॉजी जो प्रोफेसर ज़ाहिर कयो ऐं इहो तासर विहारियो त हू शागिर्दनि जे इम्तिहाननि ऐं नतीजनि ते असरअंदाज़ थियण जो इख़्तियार रखे थो। तोड़े जो वटि अहिड़ा के बि इख़्तियार न हुआ। टंडो सईदाद में हर आचर ते लॻंदड़ माल पिड़ी ॿीहर बंदि थियण वारे अमल ख़िलाफ़ माल जे वापारी इतिहाद पारां एहतिजाजी रैली कढी पैदल मार्च करे टंडो मोहम्मद ख़ान प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी धरणो हंयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि नारेबाज़ी कई। ज़हूर अहमद हालेपोटे अज़ीम ऐं ॿियनि दाहिंदे चयो त टंडो मोहम्मद ख़ान जी ज़िले इंतिज़ामिया पारां माल पिड़ी जी इजाज़त न ॾियण ऐं माल पिड़ी खे ज़बरदस्ती बंदि कराइण वारे अमल सां हज़ारे माण्हू बेरोज़गार थी विया आहिनि, जेका हितां जे ग़रीब माण्हुनि सां नाइंसाफ़ी आहे। दादू ए सेक्शन थाणे जी हद न्यू सब्ज़ी मंडी वारे इलाइक़े में पुलिस छापो हणी नंढी उमिरि जी शादी खे नाकाम बणाए छॾियो। चाइल्ड मैरिज एक्ट तहत घोट जे पीउ, कुंवार जे पीउ, निकाह पढ़ाईंदड़ मौलवी समेत 10 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो, जॾहिं त घोट ऐं घोट जे पीउ खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो। कुंवार जे पीउ ऐं मौलवी समेत 8 ॼणा फ़रार थी विया। पुलिस नंढी उमिरि जी कुंवार खे तहफ़ुज़ लाइ वुमेन एंड चाइल्ड प्रोटेक्शन सेल मुंतक़िल करे छॾियो। फरीदाबाद भरिसां ॻोठ बंभाडेरा वासी 20 वरनि जो बदर डेरो पंहिंजे बीमार पीउ दिलबर डेरो खे मेहड़ में डॉक्टर ठाकुर लाल जी अस्पताल में इलाज लाइ वठी वियो त अस्पताल ॿाहिरां मुबैना तौरु गुम थी वियो। ॻोल्हा बावजूदि नौजवान हथ न अची सघियो। नौजवान जे माइटनि अली हसन डेरो ऐं नसरुल्ला डेरो चयो त नौजवान बदर डेरो पंहिंजे पीउ दिलबर डेरो खे इलाज लाइ मेहड़ वठी वियो, जेको डॉक्टर ठाकुर लाल जी अस्पताल ॿाहिरां पुरअसरार नमूने गुम थी वियो आहे। ख़दशो आहे त खेसि कंहिं अगवा कयो आहे। हुननि मुतालबो कयो त नौजवान जी ॻोल्हा में मदद कई वञे। शहदादपुर में वकील ते तशदुद ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। फ़क़ीर सूमर बंबरो, बख़्शण बंबरो, सोनो फ़क़ीर किरियो, सदाम हुसैन बंबरो ऐं वकार बंबरो जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरीन चयो त ईद ॾींहुं म्यूनिसिपल वाइस चेयरमैन जे पुटनि, भाइटियुनि ऐं ड्राइवरनि दहशतगर्दी करे वकील फारूक बंबरो ते तशदुद कयो, जंहिंजो केस 7 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल आहे। केस दाख़िल हुजण बावजूदि पुलिस को बि क़दम खणण लाइ तयारु न आहे। हुननि मुतालबो कयो त जवाबदारनि खे फौरी तौरु गिरफ़्तार करे सख़्त कार्रवाई कई वञे। टंडो मोहम्मद ख़ान जे शेख भिरकियो थाणे जी हद ॻोठ हाजी माछी में पुलिस जे वॾनि नटालनि चढ़ाई करे मुबैना तौरु घरनि खे बाहियूं ॾेई औरतुनि ऐं ॿारनि ते तस्वीर करे अली अकबर माछी, बाबर माछी ऐं बचायो माछी खे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो। वाक़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी ज़ीना ज़ाल अकबर, ससुई ज़ाल कासिम, बचायो माछी, रियाज़ माछी ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन इल्ज़ाम हयो त शेख भिरकियो जी पुलिस वॾनि अटालनि सां ॾींहं ॾिठे जो घरनि में दाख़िल थी औरतुनि ऐं ॿारनि खे तशदुद जो निशानो बणायो। हुननि मुतालबो कयो त घरनि ते चढ़ाई कंदड़ पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ फौरी तौरु कार्रवाई कई वञे। पीरू लाशारी हाई स्कूल मां सरकारी सामान मुंतक़िल करण जा इल्ज़ाम, जांच जो मुतालबो। पीरू लाशारी हाई स्कूल में नए सिर तइमीराती कम शुरू थियण खां अॻु स्कूल जे अहाते मां मुबैना तौरु सरकारी लोह ऐं सिरूं कढी ॿियनि हंधनि ते मुंतक़िल करण जा मामला साम्हूं आया आहिनि। सिरूं ऐं लोह खणण जा वीडियो ऐं तस्वीरूं पिणु सोशल मीडिया ते वायरल थी वियूं आहिनि, जिन में सामान खणण जो अमल नज़र अची रहियो आहे।
मक़ामी ज़रीअनि मूजिबि स्कूल जी पुराणी इमारत मां निकितल लोह ऐं सिरूं ठेकेदार सुनील मेघवाड़ मुंशी मक़सूद सां गॾिजी मुख़्तलिफ़ हंधनि ते मुंतक़िल करे छॾियूं आहिनि। मोरे में मारिजी वियल नौजवान जानी विस्तरो जे वारसनि मुक़ाबले खे जुड़तू करार ॾेई छॾियो। केतिरनि कलाकनि बाद लाश वसूल कयो वियो। गुज़िरियल राति जानी उर्फ़ दानिश विस्तरो खे मोरो पुलिस मुबैना मुक़ाबले में मारण जी दावा कई हुई। नौजवान जी पिरसन अमड़ ऐं पीउ मीडिया खे ॿुधायो त असांजो पुटु जानी उर्फ़ दानिश विस्तरो SSP नुशरफ फिरोज़ रूहल खोसो वटि ॻोठ जे हिकु नेक माण्हू सां कसम खणण लाइ वियो हो। उन खां पोइ बि नुशरफ फिरोज़ पुलिस जानी उर्फ़ दानिश खे घर मां गिरफ़्तार करे मोरो पुलिस हवाले कयो। 3 लख रुपया तलब कया विया। ग़रीब हुअण सबबि 3 लख न ॾेई सघियासीं, जंहिंजे करे कूड़ो मुक़ाबिलो करे असांजे नौजवान खे मारियो वियो। असां सां इंसाफ़ कयो वञे। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।